चंबड़ वेझो ॻोठाणनि पारां स्कूल बंदि हुजण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। यूनियन काउंसिल दाद चरबा जे ॻोठ ॼाम ख़ान लग़ारी में गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल खे अचानक सरकारी ताला लॻाइण ख़िलाफ़ ॻोठाणनि पंहिंजा ॿार साण करे तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं तालीम वारे वज़ीर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते कामरेड अमानुल्लाह लिग़ारी, मोहम्मद उर्स, हाजी सजाद, हाजी सुल्तान, लतीफ़ सिंधु, अमीर बख्श, मोहम्मद ख़ान, विक्यो सोलंगी ऐं ॿियनि दाहींदे चयो त स्कूल में 150 ॿार तालीम पिराए रहिया आहिनि। उन्हनि चयो त 1970 खां हलंदड़ स्कूल खे ओचितो ताला लॻाए असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह करण जी साज़िश कई वई आहे। उन्हनि चयो त तक जा चूंडियल नुमाइंदा हर इलेक्शन महिल कूड़ा ॾटा ऐं सखणा आसरा ॾेई असां ग़रीबनि खां वोट वठी इलेक्शन खटे 5 सालनि लाइ गुम थी वञनि था। उन्हनि चयो त असां ॻोठाणा पीअण जे पाणी, बिजली, गैस ऐं तइलीम जहिड़े ज़ेवर खां बि महरूम बणियल आहियूं। संदन चवणु हो त जर जो खारो पाणी वापराइण सबबि समें ॻोठाणा कारी कामण ऐं पेट जे मुख़्तलिफ़ मोज़ी मर्ज़नि में मुतला थी विया आहिनि। हुननि तक जे MPA MNA ज़ुल्फ़कार सतार पिचाराणी, MPA इमदाद पिताफ़ी ऐं तालीम जे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त स्कूल खे हिकु भेरो ॿीहर बहाल करे खंडरात बणियल इमारत खे नएं सिर तामीर कराए ॻोठ जे सभई ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे।